बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। क्लास 7th जी मैथमेटिक्स जो सिलसिलो जारी है। यूनिट नंबर 6 पढ़ूं था, डायरेक्ट एंड इनडायरेक्ट वेरिएशंस। उन जो जो नंढो वीडियो मां ठाहिण वञा पियो, उहो टॉपिक आहे, उहो आहे जेको यूनिट कन्वर्जन आहे। हाणे कहिड़ो यूनिट कन्वर्जन? अगर असांखे किलोमीटर पर आवर मिले तो त असांखे मीटर पर सेकंड में कन्वर्ट करणो आहे। ठीक है, माना हिन वीडियो के अंदर असां कन्वर्ट यूनिट्स ऑफ स्पीड तो असां ऑलरेडी पढ़ी आया, उनके डिस्कस भी किया त किलोमीटर पर आवर के मीटर पर सेकंड में किए तब्दील कबो आ, या मीटर पर सेकंड के किलोमीटर पर आवर में किए तब्दील करनासे। हाणे मां इनके अलग वीडियो में इनजे करे तो क्या त ये यूनिट्स की तब्दीली इंतहाई अहम होंदी है, खास कर जडे टेस्टन में असांखे इन फॉर्म में जो आहे सो जडे अड़े किस्म जा हिसाब मिलंदा आहिनि त असांखे ज़रूरी हुंदा त यूनिट्स इक्वल करणा हुंदा आहिनि, यानी यूनिट की तब्दीली हुंदी आहे। हाणे हिन में ॿ शयूं चए तो याद कयो। हिकु त इहो कयो त 1 किलोमीटर बराबर हुंदो आहे 1000 मीटर जे, यानी पहिरीं शई आहे नोट करे छॾींदो। 1 कलाक में 3600 सेकंड हुंदा आहिनि, यानी 3600 सेकंड हुंदा आहिनि। छो त जो किलोमीटर पर आवर खे, यानी 1 किलोमीटर पर आवर हिकिड़ो कलाक, मीटर ऐं सेकंड इन ॿिनि यूनिट्स में तब्दील करणो आहे। त असां मीटर में इनखे कन्वर्ट कयोसीं किलो खे, ऐं आवर खे जेको आहे सेकंड में तब्दील कयोसीं, तॾहिं असां मीटर पर सेकंड मालूम करे वेंदासीं। ऐं असांजो हिन पासे वारो छा आहे, किलोमीटर पर आवर, यानी हिन पासे खे हिन में तब्दील करणो आहे, हिनखे हिन में तब्दील करण सां सिखंदासीं। हाणे पहिरियों नंबर जेका पॉइंट आहे, इहा ॻाल्हि तव्हां बिल्कुलु पंहिंजे ज़हन में ऐं पंहिंजे नोटबुक ते लिखंदव त कन्वर्ट किलोमीटर इनटू मीटर पर सेकंड मल्टीप्लाई विथ 1000 ऐं 3600। 1000 छाजे करे त ॾिसो असांजो मथों छा हूंदो आहे स्पीड में, असांजा छा हूंदा आहिनि, किलोमीटर्स हूंदा आहिनि न, त 1000 उनजो मीटर आहे। ठीकु आहे न, असांजो छा आहे पहिरियों मथों छा हूंदो आहे, डिस्टेंस अपॉन टाइम हूंदो आहे न, त 1000 छा आहे मथियां मीटर्स आहिनि, टाइम छा आहे 3600 सेकंड, यानी हे असां मीटर में कयोसीं, हे असां सेकंड्स में तब्दील कयोसीं। ठीक, त याद रखो त जॾहिं किलोमीटर पर आवर मीटर पर सेकंड में तब्दील कयो त असां कंदासीं मल्टीप्लाई। छा कंदासीं? मल्टीप्लाई कंदासीं। यानी जॾहिं वॾो नंढे में तब्दील थींदो आहे, इहा ॻाल्हि बि ज़हन में रखंदो, यानी वॾो जॾहिं नंढे में तब्दील थींदो आहे त असां छा कंदा आहियूं, ज़र्ब कंदा आहियूं उनजे बेस सां। हिकु ॻाल्हि। ॿी ॻाल्हि, कन्वर्ट मीटर पर सेकंड इनटू किलोमीटर पर आवर, यानी नंढी शइ खे जॾहिं वॾीअ में तब्दील कयो था त डिवाइड कंदा आहियूं। हाणे जॾहिं ही शयूं असांजे ज़हन में हूंदियूं त असांजो पहिरियों नंबर एग्जाम्पल जेको असांखे किताब में मिलियल आहे, उहो तो चवे त 72 किलोमीटर खे किलोमीटर पर आवर के मीटर पर सेकंड में तब्दील कयो त छा लिखंदासीं पहिरियों 72। हाणे 72 किलोमीटर पर आवर आहे न, छा में तब्दील था कयोसीं, मीटर पर सेकंड में। त छा कंदासीं, मल्टीप्लाई। मल्टीप्लाई छा सां कंदासीं पुट, 1000 अपॉन 3600 सां। ठीक है, 3600 सां, यानी 1000 भांगे 3600 सां ज़र्ब कंदासीं। ठीक है, छो त असांखे छा करणो आहे, किलोमीटर पर आवर मीटर। हाणे त हिनखे रिड्यूस कयोसीं, जे कबो आहे सिंपल, 2 0 हिन जा ख़तम, 2 0 हिन जा ख़तम। टेबल 5 × 10, 1 × 9 8 × 16। हाणे अॻिते वधीक कीअं तो रिड्यूस थिए, हिनखे हिन सां कंदासीं 9 × 18, 3 × 6, हिकु हेॾे वेंदो 6 × 12, 1 9 9, 4 9 36। यानी जॾहिं सॼो रिड्यूस करे वियासीं त मथियां छा था अंग बचनि, 4 ऐं 5, 5 चौंक 20, 20 मीटर पर सेकंड। ठीक है, यानी असां छा कयोसीं, हिन 72 किलोमीटर पर आवर के मीटर पर सेकंड में इनखे जेको आहे चेंज कयोसीं त असांजो छा जवाब आयो, 20। हे असांजो जवाब आहे। हाणे असांजो ॿियो नंबर एग्जाम्पल आहे, चए तो 5000 मीटर पर सेकंड खे असांखे छा में कन्वर्ट करणो आहे, किलोमीटर पर आवर में। हाणे ॾिसो ॿियो नंबर असांखे छा आहे, मीटर पर सेकंड खे असां किलोमीटर पर आवर में तब्दील कंदासीं, छा कंदासीं, डिवाइड कंदासीं। त इहो छा, कंहिंखे डिवाइड कंदासीं, 5000 छा सां डिवाइड कंदासीं, 1000 भांगे 3600। हाणे जॾहिं हिते पहुचूं था, हिते कहिड़ो असूल अप्लाई कंदासीं, सिंपल असां डीमास यानी जेको डिवाइड कंदा आहियूं, सिखी आया आहियूं असां ऑलरेडी फ्रैक्शन में, त असां छा कंदासीं, 5000 अपॉन 1 मल्टीप्लाई 3600 अपॉन 1000। ठीक, हाणे रिड्यूस कयो, 2 0 हिन जा ख़तम, त 2 0 हिन जा ख़तम, 1 0 बचे तो 1 0 मथे पे, 1 0 हिन जो ख़तम, 1 0 हिन जो ख़तम। हाणे छा करणो आहे असांखे, सिंपली 500 खे 36 सां छा करणो आहे, ज़र्ब करणो आहे। जॾहिं असां 500 खे 36 सां ज़र्ब कंदासीं त घणा थींदा,
14,000 हाणे 14,000 त थींदा पर असांखे यूनिट कहिड़ो ॾियणो आहे यूनिट कहिड़ो ॾियणो आहे ओहे किलोमीटर पर आवर अच्छा हाणे असां हे बेस भी पढ़ी वियासीं ॿ एग्जांपल किताब जा भी पढ़ी वियासीं हाणे असां इन जी एक्सरसाइज जा ॾिनल हिकु अधु हिसाब ॾिसूं था त छा असांजी ॻाल्हि ज़हन में वेठी आहे या न तव्हांजे साम्हूं 6.4 एक्सरसाइज आहे हुन में पहिरियों चए थो कन्वर्ट द फॉलोइंग इनटू मीटर पर सेकंड ॿिए में आहे कन्वर्ट द फॉलोइंग इनटू किलोमीटर पर आवर असां हिकु मथियों कंदासीं हिकु हेठियों कंदासीं वधीक तव्हां हे नोट करे छॾियो या प्रैक्टिस ज़रूरु कंदो हिननि जी हाणे 50 किलोमीटर पर आवर ठीकु आहे इनखे छा में तब्दील करणो आहे मीटर पर सेकंड में हाणे पहिरियों फार्मूलो आहे किलोमीटर के सेकंड्स में करणो आहे मीटर सेकंड में त मल्टीप्लाई कंदासीं 50 सां ज़र्ब कंदासीं 1000 भाङे 3600 ठीक अचो 2 0 हिनजा ख़त्म 2 0 हिनजा ख़त्म हिनखे रिड्यूस कयो 5 × 10 1 × 9 8 × 16 ठीक आहे वधीक हेॾे रिड्यूस थिए थो त 9 × 18 25 खे जेको आहे सो असां 2 जी टेबल 25 दफ़ा वेंदी 50 ते हाणे हे वधीक हीअं बि रिड्यूस नथो त हीअं बि नथो थिए इन करे असां पहिरियां मथे पाण में ज़र्ब कंदासीं 5 25 घणो थींदो 125 5 25 खे ज़र्ब कंदासीं 125 अपान 9 हाणे ॾिसो असां हिनखे या त इते रखूं ठीकु आहे हिन जवाब खे या त पॉइंटनि में तब्दील कयूं पर असांखे हिन में रिक्वायरमेंट पॉइंटनि जी आहे त असां हिनखे 125 खे डिवाइड कंदासीं 9 सां त 1 9 9 छॾाईंदा ईंदासीं त हिते घणा बचंदा बाक़ी हिन में 3 बचंदा 3 लाइ ईंदासीं वरी 5 हाणे टेबल पढ़ूंसि था अॻिते 1 9 9 2 9 3 9 27 त 3 9 27 हाणे 35 में जॾहिं 27 वेंदा त असांखे जवाब मिलंदो 8 हाणे ॾिसो असांजो जवाब बचो आहे 8 ऐं वधीक टेबल नथी वञे इन करे असां पॉइंट ॾींदासीं पॉइंट ॾे 0 ॾींदासीं अच्छा हाणे हे पोर्शन मतलब एॾो आसान आहे छो त असां ऑलरेडी ये प्रैक्टिसिस में कंदा ईंदा आहियूं मेन शइ कहिड़ी न यूनिट कन्वर्जन अच्छा अॻिते 0 ॾियोसि त हाणे टेबल जेको आहे 8 दफ़ा टेबल वेंदी 9 जी छो त 9 9 81 थो थिए त 8 9 72 हाणे कंदा 8 9 72 त असांखे छा जवाब बचंदो 8 हाणे तव्हां ॾिसो त हिनखे 0 ॾींदासीं त हे 8 हलंदो वेंदो इन करे असां हिनखे राउंड बि लिखंदासीं 13.8 ऐं 9 मीटर सेकंड छो त असांखे ख़बर आहे राउंड ऑफ बि असां ऑलरेडी डिस्कस करे आया आहियूं पोइ हिते हे हिन जो जवाबु आहे तव्हां किताब तो बि हिनखे नोट कंदो सो हाणे 6.4 एक्सरसाइज जो पहिरियों नंबर एग्जांपल हाणे असां कंदासीं त मीटर पर सेकंड में कोई हिकिड़ो एग्जांपल खणंदासीं हुनखे असां किलोमीटर पर आवर में तब्दील कंदासीं हाणे असांजो जेको नेक्स्ट एग्जांपल आहे मीटर पर सेकंड खे छा में तब्दील करणो आहे किलोमीटर पर आवर में ऐं असां छा कंदा आहियूं डिवाइड कंदा आहियूं 1000 खे मिसाल कीअं 30 डिवाइडेड 1000 अपान 3600 ठीकु आहे असां जॾहिं सिंपल डिवाइड में अची वियासीं त हिनखे छा कंदासीं रेसिप्रोकल 30 भाङे हिकु लिखी ज़र्ब हिनखे उक्तो कंदासीं 3600 अपान 1000 ॿ ॿुड़ियूं हिन सां ख़तमु ॿ ॿुड़ियूं हिन सां ख़तमु हिकु ॿुड़ी हिन सां ख़तमु हिकु ॿुड़ी हिन सां ख़तमु हाणे 36 खे जॾहिं 3 सां ज़र्ब कंदासीं असांजो जवाबु ईंदो 108 ऐं यूनिट कहिड़ो लिखणो आहे हिन मां असां निकिरूं पिया छा में पिया वञूं किलोमीटर पर आवर में असां लिखंदासीं किलोमीटर पर आवर हाणे 6.4 एक्सरसाइज तव्हांजे साम्हूं आहे उन जो पहिरियों ऐं ॿियों जेको पोर्शन आहे क्वेश्चन आहे उन में मुख़्तलिफ़ तव्हांखे हिसाब मिलियल आहिनि तव्हां ज़रूरु इन्हनि ते प्रैक्टिस कंदो ऐं इन्हनि खे हल कंदो अॼु जे हिन मुख़्तसिर वीडियो में असां यूनिट्स जो कन्वर्जन उन जा एग्जांपल्स ऐं एक्सरसाइज में 2 एग्जांपल कयासीं उम्मीद आहे तव्हांखे सम्झ में आया हूंदा इंशाअल्लाह ईंदड़ वीडियो में कंहिं नई टॉपिक सां गॾु हूंदासीं तेसिताईं गॾिजो सिंधी थाट सां अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह।